ख़बर त पाकिस्तानी शाहीननि जी भारत ख़िलाफ़ ऑपरेशन सॉफ्ट रिटार्ट खे 3 साल मुकमल थी विया आहिनि। DGISPR पंहिंजे पैगाम में चयो आहे त अॼोको ॾींहुं मादरे वतन जी हिफ़ाज़त जे अज़्म जो सबूत आहे। DGISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अॼोके ॾींहं ते पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौजनि भारती नाकाम मुहिम जोईअ जो भरपूर जवाब ॾिनो हुयो। DGISPR चयो आहे त पाक फ़िज़ाया भारत जा 2 जहाज़ किराया पाक बहरिया भारती आबतोस जो सुराग लगायो हो, जिन त DGISPR चयो आहे त अॼोको ॾींहुं मादरे वतन जी हिफ़ाज़त जे अज़्म जो सबूत आहे। अॼोके ॾींहं ते पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौजनि भारती नाकाम मुहिम जोई जो भरपूर जवाब ॾिनो हो, जॾहिं त पाक फ़िज़ाया भारत जा 2 जहाज़ पिणु किराया हुआ। ISPR पारां 27 फरवरीअ ते ऑपरेशन सॉफ्ट रिटार्ट जी मुनासिबत सां नग़मो पिणु जारी कयो वियो हो।